अस्सलाम वालेकुम साथियों, मैं नसरुल्लाह गडानी। मां हिन वक्त SSP घोटकी जे ऑफिस जे लगोलग घोटकी पुलिस जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते मौजूद आहियां, जिते इन्हनि जो क्रिकेट जो ग्राउंड भी आहे, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भी आहे। उते हिकिड़ो बेल्ट बॉक्स मिलियो आहे PS18 जो। खोड़ सारा बेल्ट पेपर भी उते मौजूद आहिनि। ठप्पा लॻल आहिनि, को आज़ाद उम्मीदवारनि खे लॻल आहिनि, कोई PP जे उम्मीदवारनि खे लॻल आहिनि। उहे हिते मौजूद आहिनि SP ऑफिस जे चौधरी जे अंदरि। हाणे SP घोटकी खे मां राब्तो कयो आहे, उहो फोन खणण लाइ तयारु कोन्हे। वरी उनखे मां वॉइस मोकिलियो आहे, DC साहब सां, DRO साहब सां मां ॻाल्हायो आहे। उहो चए थो मां पुलिस खे मोकिलियां थो। हाणे मां उहे बेल्ट बॉक्स ऐं बेल्ट पेपर तव्हांखे ॾेखारियां थो जो हिते उहे कीअं पहुता। इंतज़ामिया खणी आई या इन्हनि उम्मीदवारनि तरफ़ां ही बॉक्स हिते फिटो कराया विया आहिनि, उहो हिन महिल ते क्लियर न थी सघियो आहे। अचो मां तव्हांखे बेल्ट बॉक्स ऐं बेल्ट पेपर ॾेखारियां PS18 उबावड़े जा। ही बेल्ट बॉक्स आहे, ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे SSP घोटकी जे ऑफिस जो। ही उनजे ग्राउंड आहे, ही SP ऑफिस खुद आहे इन तरफ। हाणे ही बेल्ट बॉक्स, ही बेल्ट पेपर हिते कीअं आया आहिनि। ही बोतल खे लॻल आहे, को तीर खे लॻल आहे, ही किताब खे लॻल आहे, ही बोतल खे लॻल आहे, ही तीर खे लॻल आहे। मिक्स हे कुझु NA वारा बेल्ट पेपर आहिनि, ही मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। कुझु NA जा आहिनि। हाणे ॻाल्हि सम्झ में नथी अचे जो हिते ही बेल्ट बॉक्स आया कीअं आहिनि। SSP घोटकी साहब हिते खड़ाए रखिया आहिनि। DC घोटकी DRO चए थो मूंखे ख़बर कोन्हे, मां पुलिस मोकिलियां थो, या उम्मीदवारनि तरफ़ां हिते फिटो कया विया आहिनि। असां सां गॾु मौजूद आहिनि PS18 जे PP उम्मीदवार शहरयार शर जो पुट जहांगीर शर। अचो उन्हनि सां हाल अहवाल कयूं था। जहांगीर शर साहब, तव्हां छा सम्झो था, ही बेल्ट पेपर कंहिं आंदा, कीअं आया, छा पोज़ीशन आहे? नसरुल्ला भाउ, ॻाल्हि इहा आहे त राति असां जीअं रिज़ल्ट्स ठाहियूं पिया, असां वटि आख़िरी इतलाउनि तक इहा ॻाल्हि हुई त असांजो वोट कास्ट थियो, असांजो जेको पोल थियो हिकिड़ो रिजेक्ट न थियो, जेको असांजे खाते में आयो उहो वोट हुयो 62,000 उन खां कुझु सौ। त असां इहा ॻाल्हि कई, असां घटिया, असांखे ख़बर पई त DC ऑफिस में का हरकत या हिते डिग्री कॉलेज में, सॉरी, जिते DC वारा वेठा हुआ, हरकत कई वई आहे। असां फौरन राति हिते आयासीं। राति सॼी राति मां हिते वेठो रहियुसि, पर मूंसां को ॻाल्हाइण जे लाइ तयारु न हुयो। ठीकु आहे, मां इन ॻाल्हि खे वेंदे कयो, मां सुबुह जो ॾिसूं था छा थो थिए। सुबुह जो मां पहुतुसि त मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई वई। मां होॾां जांच करती, जे 2 पोलिंग्स बि गुम आहिनि हिन महिल ताईं। मां इहा ॻाल्हि DC साहब खे बि कई। ॿिनि पोलिंगनि जा बेल्ट बॉक्स गुम आहिनि। पोलिंग्स, अमलो, हर शइ गुम आहे। अमलो भी गुम आहे। कहिड़े पोलिंग जी ॻाल्हि कयो? स्टेशन आहे अली मुराद कलोड़ो, मुश्ताक कोलाची। अच्छा, मुश्ताक कोलाची न, सॉरी, चाकर कोलाची। चाकर कोलाची। मां इहा ॻाल्हि कई त ही रिगिंग थी आहे। हिन में असांजूं जेके अक्सरियत वारियूं पोलिंग आहिनि उन ते हिकु त अहिड़ो अमलो ॾिनो वियो आहे जेको तमामु असां सां हरकत करे पियो, ऐं अमलो अहिड़ो ॾिनो वियो में जंहिंमें उनखे फिंगर असांजा दोस्त हुया जेके उनखे अहिड़े नमूने मस बढ़ाए ठॾे ब्लेड पेपर ते हणाइनि पिया। उनखे बि असां बर्दाश्त कयोसीं। असांजो 62,000 वोट हुयो। असांखे सुबुह जो रिज़ल्ट इहो ॾिनो वियो त 54,000 तव्हांजो, 56,000 मताबनि जो। ठीकु आहे, असां उन ॻाल्हि खे बर्दाश्त कयोसीं। पहिरें टाइम मां हिनखे इहा ॻाल्हि कई, जॾहिं तव्हांजूं 2 पोलिंगूं ई गुम आहिनि त तव्हां रिज़ल्ट कहिड़े हिसाब सां ॾेई सघो था? उनखे पोलिंग खे तव्हां इलेक्शन करायो या पोलिंग जो रिज़ल्ट शो कयो। उहो असांजी ॻाल्हि कोन ॿुधी वई। मूंखे इहा ॻाल्हि कयूं त तव्हां ईअं कयो, जेकर तव्हांजो फॉर्म 47 वठो, उन खां पोइ असां जेका आहिनि तव्हांजूं दरख़्वास्तूं वठंदासीं। मां चयो इहा बि ॻाल्हि सही आहे। उन महिल असांजा कारकुन बि कुझु हुया, कुझु हुन मां सबुर कयो। मां चयो ठीकु आहे। हिन महिल फॉर्म 47 जे महिल पहुची चुको आहे। मां हींअर DC ऑफिस में हुयुमि त मुंहिंजी हिकिड़ी दरख़्वास्त न वरिती हुई, न रिकाउंटिंग जी न रीपोलिंग जी। मूंखे अहिड़ो इतला, मां हिते ई वेठो हुयुसि, मैसेज ज़रिए मिलियो त चयूं त 7 बोर्टा जेके हिन ग्राउंड में पिया आहिनि, हिकिड़ी पेटी जेका पई आहे हिते पई आहे, जेका बैलेट पेपर आहे जंहिंमें अक्सरियत वोट असांजो गुम कयो वियो हुयो, उहो आहे। ऐं उन बोर्टनि में त सिधा सवां, हिन में त पेटी पई आहे, सिधा सवां असांजा हुया। मां चयो छोकिरनि खे त तव्हां वीडियो भरे वठो, शायदि हुनखे को पुलिस वारो खड़ो हुयो या को खड़ो हुयो, उनजे डर खां वीडियो न भरे। फौरन जीअं मां हिते पहुतो आहियां,
त हुतां हींअर बि तव्हांखे शायदि पुलिस वारो नज़रियो पर वियो हलियो 7 बोरटा गुम कया विया आहिनि ऐं हिन ते असां पाण अची वियासीं तव्हां अची वियो जेके हिन वक़्त ताईं पिया आहिनि मां इहा ॻाल्हि कयां थो त हीअ इलेक्शन सिलेक्शन थी आहे रिगिंग थी आहे हिन में असांजी ऐं हिन महिल ताईं 2 पोलिंगा गुम आहिनि हिन खे फौरन पोस्टपोन कयो तव्हां जूं पोलिंगूं जो गुम आहिनि 12 कलाक इहे सम्झो 24 कलाक गुज़री विया आहिनि तव्हां हिन महिल ते न मीडिया ते आया न कंहिंखे ॿुधायो सर मां 2 पोलिंगूं तव्हां जूं गुम आहिनि कल शाम जो 5 बजे पोलिंग बंदि थी आहे अधु सर मां सुबुह जो आर ऑफिस खां जीअं निकितुसि मीडिया जो दोस्त कुझु हुया उन्हनि खे मां इहा ॻाल्हि ॿुधाई त असांजूं 2 पोलिंगूं हिन महिल ताईं गुम कयूं वियूं आहिनि जेके असां तव्हांजो शक इहा आहे जो ही इंतज़ामिया तरफ़ां हिते फिटो कया विया आहिनि इंतज़ामिया तरफ़ां सर 100% असांजो 62,000 वोट खे खारे 54,000 कयो आहे अक्सरियत वोट जेको आहे असांजो बोर्टन में विझी करे उहो किथे सटियो वियो आहे को किथे हींअर 7 वोट हिते हुया जंहिंजा दोस्त शाहिद आहिनि हींअर पुलिस खणी वई आहे मूंखे ख़बर फारम 47 में तव्हांखे घणनि वोटनि ते हरायो वियो आहे 1500 ते 1500 ते हिकिड़ी ॻाल्हि 1500 ते असांखे हराए हुन करार ॾेई छॾियो आहे 2 पोलिंगनि जो रिज़ल्ट कोन्हे ॾिनो उन 2 पोलिंगनि जो रजिस्टर्ड वोट आहे 3300 त असांखे हराए कहिड़े नमूने छॾियो असांखे उनजो न फॉर्म 45 ॾिनो अथनि न उन में ज़िक्र कयो वियो आहे फॉर्म 47 में साथियो ही SSP घोटकी जे ईअं सम्झो ऑफिस जे अंदरि ही बेल्ट बॉक्स ऐं बेल्ट पेपर मौजूदु आहिनि जेकॾहिं इंतज़ामिया पाण हिते रखायूं आहिनि सटायूं आहिनि त अलॻि ॻाल्हि आहे जेकॾहिं को ॿाहिरियों माण्हू सटे वियो आहे त पुलिस करे छा पई जेका पुलिस चीफ जी ज़िले जे पुलिस चीफ जी ऑफिस आहे उते बेल्ट पेपर पिया आहिनि उते बेल्ट बॉक्स पिया आहिनि थिया कमाल जी ॻाल्हि आहे साईं उहा ॻाल्हि कयूं था न जेकॾहिं इंतज़ामिया पाण फिटो कयूं आहिनि पान फिटा कया आहिनि बाक़ी हिते ॿाहिरियों माण्हू त अची बि नथो सघे उहा ई त ॻाल्हि आहे ॿाहिरियों माण्हू हिते कोलाची कल 2 बजे जेको टारगेट करे पोलंगा खयूं ऐं माण्हू जेको आहे यरगमल करायूं असांजा एजेंट हुया ऐं उन खां पोइ जेको आहे अली मुराद करोड़े मां जा जेको आहे पोलंगा असांजूं जेको आहे खयूं वयूं उतां बि असांजा 2 माण्हू जेको आहे यरगमल कराया विया हिन महिल ताईं जेको आहे नतीजा बि असांखे साफ़ सुथरा न मिलिया सुबुह जो साईं वारा बि आया ठीकु आहे साथियो ही बेल्ट पेपर ही बेल्ट बॉक्स तव्हां ॾिसी सघो था SSP घोटकी जे ऑफिस जे दीवार सां गॾु उन्हनि जे पंहिंजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जेका डिस्ट्रिक्ट पुलिस जो कॉम्प्लेक्स आहे जेको घोटकी पुलिस जो ग्राउंड आहे हे उते मौजूदु आहिनि हाँ वो तो पुलिस लाइन आहे MT सेक्शन आहे ट्रैफिक इहो सॉरी ट्रैफिक हिते आहे वर्दी गोदाम हिते आहे हीअं भर में SP ऑफिस आहे हिते मेस हाल आहे ही जी दादा 7 बैग जेके हिन ग्राउंड में हुया मौजूद हुया अगर CCTV कंहिं वटि आहे त कढाए वठे 7 बैग ग्राउंड में कढी विया आहिनि 1 कलाक पहिरियों पुलिस खणी वई आहे जेका ॿी इंतज़ामिया खणी वई आहे उहो 7 बैग जेके मां चवां थो असांजो 62,000 वोट असांजा ई वोट खया विया आहिनि ख़बर न आहे त अलाए केॾे कया विया आहिनि ठीकु आहे साथियो ही हाल वाला आहिनि किथे पिया आहिनि न मिलिया न उहे न मिलिया साथियो SSP घोटकी जी ऑफिस सां लॻोलॻ उन्हनि जी 4 दीवारी जे अंदरां स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे भर में लॻोलॻ ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे मुंहिंजे हिन तरफ़ वरी हिननि जो ग्राउंड आहे ही रोड आहे SP घोटकी जी ऑफिस आहे पुलिस लाइन हिते आहे ट्रैफिक ब्रांच वर्दी गोदाम मेस हाल MT सेक्शन सभु हिते जा हिते मौजूदु आहिनि इते बेल्ट बॉक्स कीअं आया हिन महिल ते असांखे ख़बर न लॻी आहे ऐं न ई SSP घोटकी अनवर खेतरान साहब कुझु ॿुधायो आहे हाणे छा हक़ीक़त आहे का साज़िश आहे हथ सां सटिया विया आहिनि मूंखे ॻाल्हि सम्झ में मां को बि फ़ैसिलो नथो कयां मां इहा ॻाल्हि नथो कयां ही इन्हनि जो इल्ज़ाम हुयो उहो उन्हनि जो मसइलो हुयो मां हिन टाइम ते कंहिं बि फ़ैसिले ते न पहुतो आहियां पर ही SP ऑफिस में ॿाहिरियों माण्हू कीअं इहे बॉक्स सटे सघे थो उहो SP साहब ई वधीक बहितर जवाबु ॾेई सघे थो हिन महिल ताईं को बि अमलो को बि पुलिस ऑफिसर न पहुतो आहे तक़रीबन 20-25 मिंट मूंखे थी विया आहिनि SSP घोटकी ऑफिस मीरपुर माथेलो उनजे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे भर में ही बेल्ट बॉक्स मिलिया आहिनि बेल्ट पेपरनि ते गॾियल तौरु ठपा लॻल आहिनि पोइ ईअं बि मुमकिन आहे जेके फुर वग़ैरह किथे थिया हुजनि या को ॿियो मामिलो थियो हुजे हाणे वरी सटराया विया हुजनि ईअं बि मुमकिन आहे इंतज़ामिया तरफ़ां हिते फिटो कया विया हुजनि ईअं बि मुमकिन आहे कुझु बि चई नथो सघिजे अलाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे थी सघे थी लाइव वीडियो वधि खां वधि शेयर कयो त जी हक़ीक़तनि तां पाण पहुची सघूं
DRO साहब DC साहब खां ऐं SSP घोटकी खां पाण पुछाणो करे सघूं या कोई वस वारा इदारा इन्हनि खां पुछाणो करे सघनि जो बेल्ट बॉक्स हिते 2-3 कलाकनि खां हिते पियल आहिनि उहे छाजे लाइ पियल आहिनि, कंहिं सटिया आहिनि, कंहिं रखाया आहिनि, त जीअं जेके ताक़तवर इदारा आहिनि उहे इन्हनि खां पुछाणो करे सघनि। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे। वरी मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां PS 18 ते उमेदवार हुआ PP जो उमेदवार शहरयार शर जेको 1500 वोटनि तां फारम 47 मुताबिक़ उनजो फारम जारी कयो वियो आहे जंहिंमें उनखे हारायल ॼाणायो वियो आहे। कामयाब आज़ाद उमेदवार महताब ॾाहिर खे करार ॾिनो वियो आहे 1500 वोटनि खां। ही उन तक जा बेल्ट बॉक्स आहिनि, उन तक जा बेल्ट पेपर आहिनि। पोइ वधीक ॾिसूं अपडेट जेका थिए थी, मां तव्हांखे आगाह कयां थो। ॾिसूं था कहिड़ो ऑफिसर अचे थो, छा तफ़सील ॾियनि था, कहिड़ी अपडेट ॾियनि था, कहिड़ो मौक़फ़ ॾियनि था। उहे जीअं पहुचंदा त वरी मां तव्हांखे अपडेट कयां थो। वॾी महिरबानी।